सदोरी नादर तू हिते अचानक सां नादर ये मुझे पोयां नहीं तो कर। मां छा कयां मुंहिंजी तोखां सिवा सरे ई नथी। अॼु भलाए केतिरनि ॾींहंनि खां पोइ इहा सूरत ॾेखारी अथई। नादर तोखे ख़बर आहे त अदा ऐं बाबा मूंखे घर में क़ैद करे छॾियो हो। सदोरी हाणे ॿियो को हल न आहे। हाणे असां कोर्ट मैरिज था कयूं। इहो वरी छा आहे? मुंहिंजो मतिलबु आहे त असीं अदालत सगोरी में हली निकाह कयूं। हिन में को ॾोहो न आहे। इहो असांजो हक़ आहे ऐं निकाह करणु सवाबु आहे। मूंखे त कुझु सम्झ में नथो अचे त मां छा कयां। हिकु तरफ़ मुंहिंजे पीउ जी इज़त जो सवालु आहे ऐं ॿिए तरफ़ अदा जी इज़त जो सवालु। मां कयां त छा कयां? मां तोखे बि छॾे नथी सघां, नहीं मां तोखां परे बि रही सघां थी। मां छा कयां? अदा ऐं बाबा न्याणे जी हिफ़ाज़त ऐं तहफ़ुज़ लाइ हूंदा आहिनि। जेके न्याणे जा दुश्मन थी पवनि उहे अदा ऐं बाबा न आहिनि हूंदा। मां तव्हांखे इनकार त नाहे कयो, न मां तव्हांखे कॾहिं इनकार करे सघां थी। मुंहिंजो जीअण मुंहिंजो मरण तव्हां सां गॾु आहे। पर मुंहिंजे बाबा वारिस जन खे मुंहिंजे रिश्ते जी ज़बान ॾेई छॾी आहे। शायदि मुंहिंजी हुन सां शादी थी वञे। मां हुन सां कॾहिं बि शादी करणु नथी चाहियां छो त मूंखे उहो न ई वणंदो। मां हुन सां शादी नथी करणु चाहियां नादर। त पोइ ठीकु आहे, ही वठि मोबाइल। मां किथे बि हूंदसि तोसां राब्ते में रहंदुसि। पोइ असां ॿई हिन कारे समाज खां परे हलिया हलंदासीं। ही मोबाइल कंहिं ॾिसी वरिती त पोइ? मूं हुनखे वाइब्रेट ते करे छॾियो आहे। तूं हुनखे लिकाए रखजांइ। मां तोसां वक़्तनि ब वक़्तनि ॻाल्हाईंदो रहंदुसि। ठीकु आहे नादर तूं हाणे तव्हां वञण जी कर। ऊठ जूं औरतूं मर्द गाह करणु ईंदा हूंदा। तोखे ईअं अचानक सां हिते कोई ॾिसी न वठे। नादर तूं हिते वञ। ठीकु आहे, मां वञा थो। पंहिंजो ख़्यालु रखजांइ। तूं बि पंहिंजो ख़्यालु रखजांइ। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।